असांजे मुफ़ीद मशवरनि ते अमल करे अवां पंहिंजा क़ीमती फसल बचाए सघो था। मौसमियाती खाते मूजिबि सिंध अंदरि मींहं पवण जा इम्कान मौजूदु आहिनि। इन लाइ अवां खे मशवरो थो ॾिजे त हिननि ॾींहनि में पंहिंजे फसलुनि में पाणी, भाण ऐं ज़रई ज़हरनि जे फुहारे करण खां पासो करियो। पंहिंजे फसलुनि जा आवांदा मज़बूत करियो। नालियूं ऐं अॾूं साफ़ रखो ऐं नाकाबंदि करियो त जीअं ॿियनि आबादगारनि जे फसल जो पाणी अव्हां जे फसल में न अची सघे। मींहं पवण जी सूरत में मींहं जो पाणी बीहण न ॾियो। ख़ासि करे वणनि जे फसलुनि लाइ 24 कलाकनि अंदरि पाणीअ जे निकाल करण जो जोॻो बंदोबस्तु करियो। वधीक मालूमात ऐं रहनुमाई लाइ वेझे ज़रई कारकुन सां राबितो करियो या डायरेक्टोरेट जनरल ज़रई तोसी सिंध में क़ाइमु आबादगार हेल्पलाइन 0311 646 111 ते ऑफ़िस वक़्त दौरान फ़ोन करे रहनुमाई हासिल करियो। ICT ज़रई ख़िदमतुनि जो मर्कज़, डायरेक्टोरेट जनरल ज़रई तोसी ज़रात खातो हुकूमत सिंध।